अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिन मां तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधायां त अॻिले लेसन में पढ़ी आयासीं त साइनो कोरेंट नंबर ऐं हाणे पढ़ी रहा आहियूं नेटिव कोरेंट नंबर। शायदि त साउथ कोरियन लैंग्वेज में जेको आहे नंबर्स जो बि वॾो किरदारु हूंदो आहे। उते मतिलबु कंहिंखे नंबर ॿुधाइण लाइ, कंहिंखां पैसा वग़ैरह वठण लाइ तव्हांखे नंबर्स ते लाज़मी अचणु घुरिजे। त हाणे असां पढ़ी रहा आहियूं नेटिव कोरेंट नंबर। हाना means 1, Dul 2, Set means 3, Net means 4, Dasot means 5, Yesot means 6, Ilkut means 7, Yadol means 8, Ahop means 9, Yol means 10, Yol Hana means 11, Yol Dul means 12। त हीअ आहे जेको आहे नेटिव कोरेंट नंबर। हाणे मां तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधायां त इन्हनि ॿिन्हिनि जे विच में डिफरेंस कहिड़ो आहे, साइन कहिड़ी जॻह ते इस्तेमालु थींदा आहिनि ऐं नेटिव कोरेंट नंबर्स कहिड़ी जॻह ते इस्तेमालु थींदा आहिनि। त साइन कोरेंट नंबर जेके आहिनि, तव्हां अगरि कंहिंखे डेट वग़ैरह ॿुधाईंदव या कंहिंखां पैसा वग़ैरह वठंदव या ॾींदव त उहे, या कंहिंखे या जेको टाइम हूंदो आहे, मिसाल तौरु 1:30 थो थिए त इनखे असां पढ़ंदासीं हन मीन्स 1, शी मीन्स घंटो, कलाक खे शी चइबो आहे। वरी 30 जेका आहे इहा साइनो कोरेन आहे, साइनो कोरेन। सम मीन्स 3, शिप मीन्स 10, 30, बुन मीन्स मिंट। हंसी समसिप बिन मीन्स 1:30। त हीअ आहे कोरियन टाइम। ही कोरियन टाइम आहे। इन मां तव्हांखे जेका नेटिव जेका पहिरियों कलाक लाइ नेटिव इस्तेमालु थींदो। अगरि तव्हांखे मिंट ॿुधाइणा आहिनि त हुन में जेको आहे साइनो कोरेंट जेका इस्तेमालु थींदी। नेटिव कोरेंट जेका उहो कलाकनि लाइ कमु ईंदो आहे, कंहिंजी एज वग़ैरह ॿुधाइण लाइ, या मतिलबु को आइटम तव्हां ख़रीद था कयो काई शइ कोरिया में, त उते बि जेका का शइ तव्हां हिते कोरिया में ख़रीद कंदव त उते बि जेका इहो नेटिव कोरेंट इस्तेमालु थींदी। त हीअ आहे अॼु तव्हांजो लेसन। अगरि तव्हांखे मुंहिंजो वीडियो लाज़मी पसंदि अचे या न अचे, उहो लाज़मी फीडबैक ॾिजो। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़।